आम ख़बर खां वाक़िया आगाही ॾींदालूं। सदर आरिफ अलवी निगरान हुकूमत तरफ़ां मुद्दो पूरो थियण खां थोरो अॻु सीसीआई खे नज़रअंदाज करे इर्सा खे बेअसर करण लाइ मोकिलियल हिक ऑर्डिनेंस खे रोके छॾियो आहे। सदर आरिफ अलवी 1991 वारे इर्सा एक्ट में तजवीज़ कयल तरमीमुनि खे उन बुनियाद ते रद्द करे छॾियो त वफ़ाक़ी अकाउंट जे मफ़ादनि ऐं हक़नि बाबति अहिड़े नाज़ुक मामले ते अणचूंडियल माण्हुनि खे तड़ तकड़ में गौर न करण घुर्जे। ज़रियनि मूजिब निगरान हुकूमत तरफ़ां तजवीज़ कयल तरमीमुनि जो मक़सद इर्सा जा अख़्तियार घटाइण हुयो। तजवीज़ुनि में इहो पिणु मुतालबो कयो वियो हुयो त इर्सा जे चेयरमैन जो उहिदो सूबनि खे ॾियण ते पाबंदी लॻाई वञे ऐं हर भेरे रोटेशन जे बुनियाद ते कंहिं हिक मां इर्सा जो चेयरमैन मुक़ररु करण बदिरां इर्सा जो चेयरमैन वफ़ाक़ी हुकूमत पाण मुक़ररु करण ऐं इहो अख़्तियार वज़ीर आज़म खे ॾिनो वञे जेको आज़ाद कंसल्टेंट या माहिरनि ज़रिए फ़ैसिलो करे। रुगो एतिरो ई न पर पाणी वसीलनि वारी वज़ारत जे हिक ऑफिसर खे इर्सा चेयरमैन जे गैर मौजूदगीअ में पाणी जी विर्छ वारे इन अहम इदारे जे चेयरमैन तौरु कमु करणो हुयो, जंहिंखां पोइ संदसि जाइ ते फेडरल फ्लड कमीशन जे चेयरमैन खे उहिदो संभालणो हुयो। ही इंतहाई अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। सदर आरिफ अलवी निगरान हुकूमत तरफ़ां मुद्दो पूरो थियण खां थोरो अॻु ई सीसीआई खे नज़रअंदाज करे इर्सा खे बेअसर करण लाइ मोकिलियल हिक ऑर्डिनेंस खे रोके छॾियो आहे। सदर आरिफ अलवी 1991 वारे इर्सा एक्ट में तजवीज़ कयल तरमीमुनि खे इन बुनियाद ते रद्द करे छॾियो त वफ़ाक़ी अकाउंट जे मफ़ादनि में हक़नि बाबति अहिड़े नाज़ुक मामले ते अणचूंडियल माण्हुनि खे तड़तकड़ में गौर न करण घुर्जे। ज़रियनि मूजिब निगरान हुकूमत तरफ़ां तजवीज़ कयल तरमीमुनि जो मक़सद इर्सा जा अख़्तियार घटाइण हुयो। तजवीज़ुनि में इहो पिणु मुतालबो कयो वियो हुयो त इर्सा जे चेयरमैन जो उहिदो सूबनि खे ॾियण ते पाबंदी लॻाई वञे ऐं हर भेरे रोटेशन जे बुनियाद ते कंहिं हिक मां इर्सा जो चेयरमैन मुक़ररु करण बदिरां इर्सा जो चेयरमैन वफ़ाक़ी हुकूमत पाण मुक़ररु करे ऐं इहो अख़्तियार वज़ीर आज़म खे ॾिनो वञे। हुकूमत आज़ाद कंसल्टेंट या माहिरनि ज़रिए फ़ैसिलो करे। रुगो एतिरो ई न पर पाणी वसीलनि वारी वज़ारत जे हिक ऑफिसर खे इर्सा चेयरमैन खे गैर मौजूदगीअ में पाणीअ जी विर्छ वारे इन अहम इदारे जे चेयरमैन तौरु कमु करणो हुयो, जंहिंखां पोइ संदसि जाइ ते फेडरल फ्लड कमीशन जे चेयरमैन खे उहिदो संभालणो हुयो। इर्सा एक्ट में तरमीमुनि खे निगरान वफ़ाक़ी काबीना जनवरी जे आख़िरी हफ़्ते में कानून वारे वज़ीर इरफान असलम जी सरबराहीअ में कानून साज़ी बाबति काबीना कमेटीअ जी मंज़ूरी खां पोइ मंज़ूर कयो। 26 जनवरी ते थियल काबीना कमेटी जे जंहिं इजलास में इर्सा एक्ट में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई उन में बचाव वारे निगरान वज़ीर अनवर अली हैदर ऐं रिथाबंदी वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर समी सईद पिणु शिरकत कई। इजलास में रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वज़ीर समी सईद इर्सा एक्ट में तरमीमुनि जी सख़्त मुखालफ़त कंदे चयो त हीउ इंतहाई हसास मामिलो आहे ऐं निगरान हुकूमत खे उन खां पासो करणु घुर्जे। संदसि राय में इर्सा जो इदारो सीसीआई 1991 वारे एक्ट तहत क़ाइमु थियो आहे ऐं इर्सा जे मामलनि ते गौर लाइ रुगो सीसीआई आईनी इदारो आहे। इन सिलसिले में असां नाज़रीन ही इंतहाई अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं त सदर आरिफ अलवी निगरान हुकूमत तरफ़ां मुद्दो पूरो थियण खां थोरो अॻु सीसीआई खे नज़रअंदाज करे इर्सा खे बेअसर करण लाइ मोकिलियल हिक ऑर्डिनेंस खे रोके छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सदर आरिफ अलवी निगरान हुकूमत तरफ़ां मुद्दो पूरो थियण खां थोरो अॻु सीसीआई खे नज़रअंदाज करे इर्सा खे बेअसर करण लाइ मोकिलियल हिक ऑर्डिनेंस खे रोके छॾियो आहे। सदर आरिफ अलवी 1991 वारे इर्सा एक्ट में तजवीज़ कयल तरमीमुनि खे उन बुनियाद ते रद्द करे छॾियो त वफ़ाक़ी अकाउंट जे मफ़ादनि ऐं हक़नि बाबति अहिड़े नाज़ुक मामले ते अणचूंडियल माण्हुनि खे तड़ तकड़ में गौर न करणु घुर्जे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त निगरान हुकूमत तरफ़ां तजवीज़ कयल तरमीमुनि जो मक़सद इर्सा जा अख़्तियार घटाइण आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंगी सां। जी शाकिर, हिते असांखे इहो ॿुधाइजो त सदर वेंदे वेंदे इर्सा जा अख़्तियार घटाइण बाबति ऑर्डिनेंस रद्द करे छॾियो आहे। इन सिलसिले में अवां छा चवंदा? हाँ जी बिल्कुल CCLC जे ज़रिए एक समरी जेका आहे मंज़ूर कराए उहा वफ़ाक़ी काबीना के मोकिली वई ही ऐं वफ़ाक़ी काबीना हिकु दफ़ो इन खे मौखर कयो हो ऐं ॿियो दफ़ो वरी उन में 2 ॾींहंनि खां पोइ उहा मंज़ूर कई वई आहे वफ़ाक़ी काबीना जे तरफ़ां ऐं इन में हिकिड़ी तरमीम तजवीज़ कई वई आहे जंहिंमें इर्सा जा जेके इख़्तियार आहिनि उहे घटाइण जा सलब करण जो प्लान उन में ॾिनो वियो आहे ऐं इर्सा में अमूमन थींदो ईअं आहे त जेके
जेके 5 मेंबर आहिनि, 4 सूबनि जा मेंबर यानी हिकु हर सूबे जो मेंबर ऐं हिकिड़ो वफ़ाक़ जो मेंबर हूंदो आहे, त उहे हर साल वारे सां हू चेयरमैन थींदा आहिनि इरसा जा। इहो रूटीन रही आहे ऐं 20-25 सालनि खां हिकिड़ो इरसा एक्ट तहत जेको हिकिड़ो सिस्टम हले पियो, जंहिंमें सूबा बि राज़ी हूंदा आहिनि ऐं सूबा पंहिंजो नुमाइंदो पाण मुक़ररु कंदा आहिनि, वफ़ाक़ पंहिंजो नुमाइंदो पाण मुक़ररु कंदो आहे। पर हिन में इहा तजवीज़ समरी में ॾिनी वई आहे जेका सदर ममलिकत खे मोकिली वई आहे, त ऑर्डिनेंस सदर ममलिकत जारी करे, पर सदर उहा रोके छॾियो आहे, ऑर्डिनेंस जारी न कयो आहे सदर आरिफ अलवीअ। ऐं हिन में तजवीज़ इहा ॾिनी वई आहे त इरसा जो जेको चेयरमैन आहे उहो ॿाहिरियों मुक़ररु कयो वञे ऐं उन जा अख़्तियार मुक़ररीअ जा वज़ीर आज़म खे ॾिना वञनि। यानी वफ़ाक़ी हुकूमत जो चयो वियो आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत जो मतिलबु इहो ॾिनो वियो आहे त वज़ीर आज़म मुक़ररु करे, जेके हाणे रूटीन हिन महिल ताईं हलंदड़ आहे, सूबनि जा जेके मेंबर वारे सां चेयरमैन थींदा आहिनि उहे चेयरमैन न थींदा ऐं जेको चेयरमैन थींदो उहो वफ़ाक़ी हुकूमत यानी वज़ीर आज़म मुक़ररु कंदो ऐं उनखे मुकमल अख़्तियार ॾिना वेंदा टेलीमेट्रिक सिस्टम हलाइण जो, स्टडी कराइण जे हवाले सां, या ॿिया जेके बि जेके हिसा जा मेंबर गॾिजी जेके हिकु मुशावरत सां हलाईंदा आहिनि सिस्टम, उहो उन चेयरमैन जे हथ में हूंदो। ऐं इहो जेको अख़्तियार आहे इनखे फ़ैसिले खे इनखे कंहिं बि अदालत में जेको आहे उहो चैलेंज बि न करे सघिबो, इहो बि इन में ॾिनो वियो आहे। ऐं समरी में इहो बि हिकिड़ी तरमीम कई वई आहे त जेकॾहिं अॻ में ईअं हूंदो त कंहिंखे जेकॾहिं शिकायत हूंदी कंहिं मेंबर खे, कंहिं सूबे जे मेंबर खे, त उहो CCI खे लिखंदो हो चेयरमैन जे हवाले सां या कंहिं बि हवाले सां, पर हाणे उहो CCI खे को बि मेंबर का शिकायत नथो लिखी सघे डायरेक्ट, ऐं उहा शिकायत हूंदी त उहा बि चेयरमैन खे ॿुधाई वेंदी ऐं चेयरमैन खे चयो वेंदो त तव्हां नज़रसानी कयो पंहिंजे इन फ़ैसिले ते। ऐं CCI खे जेकॾहिं वेंदो त उहो चेयरमैन जी मर्ज़ी आहे, त चेयरमैन जेको आहे उहो CCI खे मोकिले थो या नथो मोकिले। ऐं चेयरमैन जेको हूंदो, जेको ॿाहिरियों भर्ती कयो वेंदो, उनखे इहो बि अख़्तियार हूंदो त उहो माण्हू भर्ती करे, मुलाज़िम भर्ती करे ऐं पंहिंजो दफ़्तर जेको आहे उहो इरसा जे बिल्डिंग खां ॿाहिरि किथे बि हू पंहिंजो दफ़्तर रखी सघे थो। ऐं इन खां अलावा हीउ जेको काबीना जो इजलास जंहिंमें मंज़ूरी ॾिनी वई इन समरी जी, इन में प्लानिंग जो जेको वज़ीर आहे समी सईद इन एहतिजाज कयो ऐं इन एतिराज़ कयो, इन्हनि खे सम्झायो काबीना खे त 20-25 सालनि खां इरसा जो हिकिड़ो सिस्टम हलंदड़ आहे ऐं तव्हां उनखे डिस्टर्ब करे सूबनि ऐं वफ़ाक़ खे तव्हां विढ़ाइणु चाहियो था, सूबनि ऐं वफ़ाक़ खे हिक ॿिए जे साम्हूं आणणु चाहियो था। ऐं इन में बहितर इहो आहे त हिन में कंहिं बि क़िस्म जी जेका तब्दीली आहे उहा जेकॾहिं करणु चाहियो था त उहा CCI जे ज़रिए कयो ऐं तव्हांखे अख़्तियार नाहे, तव्हां इहो फ़ैसिलो न कयो। हिकु त चूंडियल नुमाइंदा। अच्छा शाकिर, हिते इहो बि ॿुधाइजो त ऑर्डिनेंस रोकण सां इरसा जा अख़्तियार बरक़रार रहंदा ऐं पाणी जी विछ वारो मसइलो मुतासिर थींदो रहंदो, इन सिलसिले में कुझु ॿुधाइजो। जी सवाल ॿीहर कजो। अच्छा शाकिर, हिते मां वांगुरु इहो पुछण बि चाहियां त जेकॾहिं ऑर्डिनेंस रोकण सां इरसा जा अख़्तियार बरक़रार रहंदा या न ऐं पाणी जी विछ वारो मसइलो मुतासिर थींदो रहंदो? बिल्कुलु इरसा जा अख़्तियार बरक़रार रहंदा, छाकाणि त सदर ममलिकत ऑर्डिनेंस जारी न कयो आहे ऐं सदर ममलिकत इहो उन्हनि खे चयो आहे त हिकिड़ो इरसा जो जेको समी सईद जेको प्लानिंग जो वज़ीर हो, जेको उन जो मौक़िफ़ हो, तक़रीबन सदर जो बि जेको एतिराज़ कयो आहे सदर ममलिकत, उहो इहो ई मौक़िफ़ आहे सदर जो त तव्हां नुमाइंदा न आहियो, अवाम जा मुंतख़िब न आहियो ऐं तव्हां ही 2-3 ॾींहं तव्हां सब्र कयो, महीनो 2 महीना नई हुकूमत ईंदी, नवां चूंडियल नुमाइंदा ईंदा, पार्लियामेंट ईंदी, त उहा पार्लियामेंट खे अख़्तियार आहे त पार्लियामेंट उहो इन में तरमीम करे सघे थी। ऐं ही एक्ट आहे, एक्ट में एक्ट ऑफ पार्लियामेंट जे ज़रिए ई तरमीम थी सघे थी, वफ़ाक़ी काबीना खे अख़्तियार न आहे। मुंहिंजी इन सिलसिले में मुर्तज़ा सोलंकी जेको वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात आहे उन सां पाण सां पर्सनली ॻाल्हि थी ऐं उन खां अलावा मदद अली सिंधीअ सां बि राब्तो करे उन खां बि मालूम कयोसीं। ॿई वज़ीर जेके सिंधी वफ़ाक़ी निगरान काबीना में मौजूदु आहिनि, ॿई इन ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। मुर्तज़ा सोलंकी मूंखे इहो ॿुधायो त असां तरमीम न कई आहे ऐं असां करे बि नथा सघूं। इहो मुर्तज़ा सोलंकी जो मौक़िफ़ आयो आहे जेको मुंहिंजी हुन सां पाण सां ॻाल्हि थी। ऐं इन खां अलावा अॼु जॾहिं मदद अली सिंधीअ खां मालूम कयोसीं त हुन बि इहा ॻाल्हि कई त असां अहिड़ी का बि समरी मंज़ूर न कई आहे। ॿई वज़ीर सिंधी जेके आहिनि काबीना में मौजूदु आहिनि, पर उहे इन समरीअ खे तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। पर ज़रियनि जो इहो चवणु आहे, ज़रिया जेके आहिनि असांजा उहा इन ॻाल्हि जी तस्दीक कनि था त सदर ममलिकत खे समरी मंज़ूर करे मोकिली वई आहे, त ऑर्डिनेंस जारी करे सदर ममलिकत, पर सदर ममलिकत
वक़्तु एतिराज़ करे छॾियो आहे त तव्हां चूंडियल नुमाइंदा न आहियो, तव्हां हिकिड़ो सिस्टम जेको हलंदड़ आहे रूटीन ते 20-25 सालनि खां, उन्हनि खे तव्हां डिस्टर्ब नथा करे सघो, उन में तरमीम नथा करे सघो, ऐं इन तरमीम जेकॾहिं करणी आहे त उहा ईंदड़ जेका चूंडियल पार्लियामेंट हूंदी, असेंबलियूं हूंदियूं, उहे अची इन खे तरमीम कंदियूं। जी ठीकु आहे, शाकिर अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।